अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। असां जीअं तव्हांखे मां ॿुधायो हुअमि त गाॾी मटाइण जो मूड थियो आहे। हाणे वञूं था पिया गाॾी ॾिसणु, तव्हांखे ॾेखारींदा अमेरिका में। त बसि साईं शेयर कंदा हलो। मौसम ॾाढो प्यारो बहितरीनु। हलूं डैडी। मोबाइल मां जान छॾाए हलां था।
बस साईं अची विया आहियूं हिते गाॾियूं ॾिसण था। गाॾियुनि जे शोरूम ते पहुची वियासीं। ऐं हे साईं गाॾियुनि जो शोरूम माना ईअं आहे, हिते थोरी घणी एक्सीडेंट थियल हूंदा उन खे ठाहे ठुके वरी विकिणंदा आहिनि। कैश ते तमामु सस्तियूं गाॾियूं मिली वेंदियूं आहिनि। हिकु हिकु गाॾी आहे हिते त आहिनि पुराणा मॉडल, नवां बि अथनि, पर तव्हांखे ॻोल्हणी पवंदी आहे साईं। पैसा ॾाढा मुनासिबु मिली वेंदा आहिनि। त तव्हांजी मर्ज़ी आहे साईं, कम ख़र्च में अगरि गाॾी वठणु चाहियो। असांखे साईं ज़रूरत पइजी वई आहे टीं गाॾी जी बि, इन जे करे ॿी गाॾी ॻोल्हियूं था। हाणे हीअ ॾिसो था फोकस नंढड़ी, हाली तव्हांखे ईअं लॻंदियूं, पर ठाराए ठुकराए साईं इहा बहितरीनु करे ॾियनि था। हीअ गाॾी पसंदि आई आहे साईं हिकिड़ी असांखे, किया स्पोर्टेज जी था, ॻाढ़े रंग में आहे, बहितरीनु हेडलाइट वग़ैरह नयूं विझी ॾींदो, तमामु बहितरीनु साईं गाॾी। असांखे त वणी आहे इहा किया स्पोर्टेज। पाकिस्तान में बि साईं अॼुकल्ह हिन जो ॾाढो चाह थो हले पियो, हिन जे करे टायर ॿाहिरि पाण नवां विझाईंदासीं। दोस्तो तव्हां पुछंदा हूंदव क़ीमत, साईं क़ीमत बि तव्हांखे अॻिते ॿुधाईंदो, पर हे ॿ टे ॿियूं गाॾियूं बि बीठियूं आहिनि पुराणियूं गाॾियूं। ठीकु आहे, हे साईं पूरी गाॾियुनि खे सेट करे खपाईंदा आहिनि। पूरो साईं एक्सीडेंट थियल के त वरी टोटल थी वेंदियूं आहिनि, उन खे बि रिपेयर करे $2000-3000 में मिली वेंदी आहे। हाणे जीअं हीअ एक्सीडेंट थियल आहे, हे सेट करे ॾिए थो पियो साईं। गाॾी अंदरों सफ़ा नहीं आहे, बसि अॻियां ठुकियल आहे ऐं एयर बैग न खुलिया त हिन जे करे साईं टोटल न थी आहे। पर हिते बि उहो ई जापान वांगुरु साईं निशान हणी इहो सस्ती करे ऑक्शन ते खपाईंदा आहिनि। हाणे हीअ गाॾी नंढड़ी आहे, हीअ साईं 3 सिलेंडर कम ख़र्च बाला नशीन 600-700 cc आहे। बाक़ी वॾा वॾा वीगा ट्रक साईं उहे बीठा आहिनि। हीअ ॾिसो सॼी, हीअ त अॻियां सॼी ख़तम थी आहे। पाकिस्तान में त जीअं साईं ठही ठुके वेंदियूं आहिनि हिते, पर इहे सस्तियूं सफ़ा कबाड़ आहे सम्झो। हे ॾिसो निसान जी अल्टिमा अलॻि बीठियूं आहिनि। हे वरी हेल डैमेज आहे साईं, ॻड़ो किरंदो आहे न, हे ॻड़े जी डैमेज थियल आहे। ॾिसो था डेंट हुतो पियल अथसि बोनेट ते बि। बाक़ी हेॾे बि काफ़ी हे टायर ॿाहिरि साईं। दोस्तो शेयर कंदा हलो, शेयर न थियो आहे हिकिड़ो शेयर थी वञे। हे साईं $2-3-4 में गाॾी मिले थी हिते। हे पर ठाहे ठुके ॾींदा, एक्सीडेंट थियल आहिनि। के नओं मॉडल आहे त साईं 4-5 हज़ार 6 हज़ार। हे ॾिसो बाक़ी जो पुराणो आहे जीअं हाणे हीअ साईं 5,000 ताईं मिली वेंदी। 5,000 मन 60 लख रुपया पाकिस्तानी, पर हितां जे लाइ 5,000 कुझु बि न आहिनि दादा। हितां जे लाइ इहे सस्तियूं आहिनि गाॾियूं। बाक़ी हेॾे टायर शॉप अथनि, टायर विझायो जेके बि तव्हांखे हुजे वठिणा हुजनि। हेॾे हे गाॾियूं पूरो साईं। हे ॾिसो हाणे हीअ गाॾी ॾिसो सफ़ा नई मैलिबू शेवरलेट जी, सिर्फ़ु अॻियां बम्पर ऐं लाइटियूं भगलां 10 नयूं लॻनि थियूं। हे ॾिसो वरी पोइ ज़ीरो गाॾी अहिड़ी जो लश गाॾी मिली वञे ॿियो छा खपे। हेॾो साईं अमेरिकन गाॾी बीठी आहे हीअ साईं $7,000 में चए थो कैश ते। सफ़ा साईं हिकु नंबर गाॾी, अंदरों लग्ज़री गाॾी आहे पूरी। हे साईं कन्वर्टेबल सिर्फ़ु $8,000 में आहे साईं। बसि तेल जो खापो आहे। 3200 cc 2 सीटर बहितरीनु साईं। वाह मॉडल साईं 2005 जो मॉडल आहे, 2 सीटर, अंदरों साफ़ सुथरी ना आहे, पुराणो मॉडल आहे साईं। इन जे करे पुराणी गाॾी मर्सिडीज़ जी। हेॾां हे बीठी आहे अमेरिकन साईं, हेॾां हे पुराणो मॉडल वीगो, टायर शायर। गाॾी साईं उहा गाॾी पसंदि आई आहे, सौदो कयो आहियोसीं $4,000 में। रेडी कराए ॾींदो, वधीक ॾिसूं छा थो थिए।
उहा किया स्पोर्टेज जी हाँ वधीक ॾिसूं छा थो थिए बाक़ी हे गाॾियूं आयल आहिनि उहा ॾिसो साईं $50,000 में 8 लखे में इहा वरिती आहे असांजे दोस्त ॿुधव साईं दोस्तो बसि शेयर करे छॾिजो हिन पूरी वीडियो खे तव्हांजी महिरबानी थींदी गाॾी वरी जॾहिं रेडी थींदी तव्हांखे ॾेखारींदासीं फ़िलहालु हलूं था पिया असांजो जहाज़ तयारु आहे हे ॾिसो गाॾियुनि जो मेलो लॻो पियो आहे गाॾी गाॾी आहे छड़ गाॾी आहे पिरीं प्यारनि जो ख़्यालु रखिजो ध्यान में यादि अला
आहे।